जी दोस्तों, अव्हांखे भलीकार चवंदा पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। असांजे चैनल के थ्रू अव्हांखे मालूमात मिलंदी आहे पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी माण्हुनि जे बारे में। वीडियो स्टार्ट करण खां पहिरीं अव्हां सां गुज़ारिश कंदासीं, बराए महिरबानी असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो। अॼु असां अव्हांखे ॿुधाईंदासीं इंडियन फिल्मुनि जी हिकु सुपरस्टार, मिस इंडिया जो खिताब खटण वारी हिकु सुंदरी, हिकु सुहिणी, हिकु मनमोहणी संगीता बिजलानी के बारे में। सिंध का ॿाहिरि रहंदड़ लखे सिंधियुनि वांगुरु संगीता बिजलानी भी एक सिंधी है। संगीता बिजलानी जैसे बिजली के नाले से भी सॾियो वेंदो आहे, उन जो जन्म 9 जुलाई 1962 मुंबई में थियो। इंडियन फिल्मुनि में अदाकारी करण का अलावा संगीता बिजलानी मिस इंडिया जो खिताब भी माणे चुकी है। उन खां अलावा उनके बेस्ट नेशनल कॉस्ट्यूम अवार्ड 8 मिस यूनिवर्स भी मिली चुको है। संगीता बिजलानी पांचे कैरियर की शुरुआत 1996 में कई, जैमें मुख्तलिफ फिल्मूं कयूं, ड्रामा सीरीज़ कया, उन खां अलावा मॉडलिंग एंड टीवी कमर्शियल भी कया। संगीता के वालिद जो नालो मोतीलाल बिजलानी है, संदस वालदा जो नालो पूनम बिजलानी ऐं भाव जो नालो सुनील मोतीलाल बिजलानी है। संगीता इंडियन क्रिकेटर अजहरुद्दीन से शादी कई, जैमां संदस ॿार भी आहिनि, लेकिन वह शादी घणो अरसो न हली ऐं डिवोर्स थी वई। संगीता बिजलानी पंहिंजी मॉडलिंग कैरियर जो आगाज़ 16 साल की उम्र में कयो ऐं मुख्तलिफ टीवी कमर्शियल भी कया ऐं उन खां पोइ हिंदी फिल्मुनि में कमु कयो ऐं पंहिंजो पाण मञायो ऐं कुछ टीवी सीरीज़ में भी कम कयो। हूँ तो बिजलानी तमाम घड़ी फिल्मुनि में कम कयो है, लेकिन असां हिते तव्हांखे कुछ फिल्मुनि जा नाला ॿुधाईंदासीं। जहिड़ो कि 1987 में हिन जी पहिरीं फिल्म रिलीज़ थी कातिल, उन खां पोइ हथियार, जुर्म, योद्धा, युगेंद्रा, इज़्ज़त, लक्ष्मण रेखा, हातिमताई। उम्मीद कयूं था तव्हांखे असांजो वीडियो पसंद आयो हूंदो ऐं उन में ॾिनल मालूमात भी। जेकॾहिं वीडियो पसंद न भी आयो आहे त भी कमेंट में लिखी असांखे पंहिंजो फीडबैक ॾियो त जीअं पंहिंजे वीडियोज़ के बेहतर करे सघूं। तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो त जीअं मुख्तलिफ माण्हुनि ताईं सिंधी माण्हुनि जी मालूमात पहुची सघे। अस्सलामु अलैकुम, जय झूलेलाल।